नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो शहर जो रहिवासी नौजवान ستار हेसबाणी वालिद जी मिलकियत में हिस्सो न मिलण ऐं भाउ जी ज़ियादतين ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो। इन मौक़े ते हिन दाईंदे चयो त असांजो वालिद रिटायर उस्ताद हो जेको वफ़ात करे वियो आहे। जंहिं बाद भाउ वालिद जी मिलकियत में हिस्सो ॾियण लाइ तयारु न आहे। हिस्सो घुरण तां हू मछरजी पियो ऐं मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। ग़रीब मिस्किन हुजण करे केर बि मदद करण वारो न आहे। मुतालबो कयो त संदसि इंसाफ़ कयो वञे। जीअं त मां ग़रीब मिस्किन आहियां। ستار नाले हईसबाणी जो पुटु कंडियारे सिटी वार्ड नंबर 12। मुंहिंजो भाउ जेको आहे सो वॾो सैकुला गुज़ारियो। उन खां बाद में जेको लूला आहे उहो असांखे बेगुनाह मिल्कियत जी लालच में अची ऐं मारण जी कोशिशि पियो थो करे ऐं मुंहिंजी अमर खे वर्गलाए असांजे ख़िलाफ़ लादवा करे बदनाम करे ऐं जेको आहे मारण जी कोशिशि करे थो। असांखे उन में ख़तरो आहे। असांखे जेको आहे सो हयाती जो उन में ख़तरो आहे। कुझु बि थियो त खेसि उन जो ज़िम्मेवार सम्झियो वञे ऐं जेका प्रॉपर्टी आहे असांजे वाल साहिबु हईसबाणी जे नाले ते आहे ऐं साईं जन वॾनि वसरारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे असांखे जेको आहे सो इंसाफ़ करे ऐं हक़ ॾियारियो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।